والعاقبة للمتقين والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وعلى آله وأزواجه وأصحابه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن المجيد والفرقان الحميد. فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات سيجعل لهم الرحمن ودا. صدق الله العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. मारू मिट मली रजा सबई मूं सरदार हशर वेला हिसाब में जब मोहब्बती दा महदार उठलो यलवारा लख हजार पर मारूम जल करो दिलों दस्तगीर के को सवाली सद करे हकल में हाशिम शाह चे वेलो वीर वरे तोड़ी हुजे पंध परे तब कंदो आ महान मुरीद दे। बगदाद शहर दी की निशानी उचियां लमियां चीड़ा हो तन मेरे पुरजे पुरजे जीवे दर्दी दिया लीरा हो हुन लीरा दी गले पाके कफनी मैं तोरन सा संग फकीरा हो। बगदाद शहर दे टुकड़े मंगसा बाहो मैं तो करसा मीरा मीरा हो। हमदई सलात खां बाद काबिल तकरीम सदर महफिल क़िबला साईं साहिबजादा पीर सैयद रियाज हुसैन शाह जीलानी कादरी दामत बरकातुहुल आलिया मीर महफिल क़िबला साईं सैयद गुलाम मुस्तफ़ा शाह बुखारी कादरी जीद मजदहू स्टेज पे वेठल दीगर सादात किराम व उलमाए किराम व मशाइख इज़ाम
व हुफ़ाज़ किराम मुअज़्ज़िज़ मेहमानान गिरामी ऐं मुंहिंजा प्यारा बुज़ुर्गो दोस्तो भाई अल्हम्दुलिल्लाह गोठ अली मोहम्मद सूमरो जी सूमरो बिरादरी जे तरफ़ां जश्न ईद मिलादुन नबी व जश्न यारी शरीफ के सिलसिले में अॼोको ही बाबरकत प्रोग्राम मल्हायो वियो आहे। अल्लाह जी बारगाह में दुआ है रब करीम इंशाअल्लाह अॼोको प्रोग्राम असांजे इन ॻोठ जी सूमरा बिरादरी जे तरफ़ां मदीने जे साईं जी बारगाह में भी कबूल फरमाए ऐं बारगाह गौसियत में कबूल ऐं मंजूर फरमाए। टाइम पहिरीं काफ़ी थी चुको आहे। मूं अवां जी ख़िदमत में एक आयत करीमा तिलावत कई आहे, उन जो तर्जुमो तशरीह उन खां बाद जेको रब चवरायो अवां जी ख़िदमत में अर्ज़ कंदुसि। वॾे ज़ौक़ शौक़ मोहबत सां सरकार मदीना सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिन फरमान ते अमल कजो त ज़य्यिनु मजालिसकुम बिस्सलाह। मोमिनो मुस्लमानो जॾहिं अहिड़ा प्रोग्राम कयो त उन्हनि खे मुंहिंजी सलात सां सींगारे वेझो। अचो त वॾा जवान नंढा सभु गॾिजी अहिड़ी सलात मदीने जे साईं ॾे मोकिलियूं जेका सलात असां ऐं तव्हांजे अॼोके हिन बाबरकत प्रोग्राम जो सींगार बणिजी पवे। चओ सल्लल्लाहु सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस्सालिहात। अल्लाह पाक फरमायो बेशक वे माण्हू जन्मा अल्लाह मुझे रसूल ते ईमान आंदो व अमिलुस्सालिहात ऐं उन्हनि नेक कम कया भला कम कया। अल्लाह पाक फरमाए थो मां त उन्हनि सां मोहब्बत कयां थो पर सयजअलु लहुमुर रहमानु वद्दा। जल्दी मां उन्हनि जी मोहब्बत पंहिंजे मखलूक जी दिलनि में दाख़िल फरमाए छॾींदुसि। हदीस पाक में अचे थो जॾहिं रब कंहिंसां मोहब्बत कंदो आहे पोइ जिब्राईल खे घुराए अल्लाह सही ऐलान कराईंदो आहे त जिब्राईल ॿिन्ही जहाननि में ऐलान कर त मां फलाने सां फलानीअ सां मोहब्बत थो कयां। अवां सॼी मखलूक भी उन्हनि सां मोहब्बत कयो, उन्हनि जी फरमा बरदारी कयो। साईं शेख सादी सीराज़ी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था मां हिकु दफ़ो हिकिड़े रस्ते खां ॾिठो त हिकिड़ो अल्लाह वारो आहे जेको शींहं ते सवार आहे लठ बाठे जे जॻह ते उन जे हथ में कारो नांग आहे उन सां शींहं खे हकलींदो पियो अचे। मां हैरान थी वियुसि शींहं बि असां सां कोन ठहे नांग भी कोन ठहे इन अल्लाह वारे सां कॾहिं खां दोस्ती थी आहे। जॾहिं खुदा वारो वेझो आयो अर्ज़ कयमि अल्लाह जा बाना शींहं ऐं नांगनि जी दोस्ती तोसां कॾहिं थी आहे। चवण लॻो जॾहिं खां मुंहिंजी दोस्ती पंहिंजे रब सां थी वई आहे तॾहिं खां नांग बनाऊं शींहं मुंहिंजा फरमा बरदार थी। त दोस्तो रब तो फरमाए उहे माण्हू जेके मोमिननि मुस्लमाननि अमल कया उन्हनि सां मां त मोहबत कंदो आहियां पर सारी मखलूक जे दिलनि में उन्हनि जी मोहबत दाख़िल करे छॾी। हाणे ॾिसो
हज़रत गौस पाक रज़ी अल्लाह ताला अबा वॾो मजमू आहे अवां मां कई हज़रत गौस पाक खे ॾिठो आहे कोन ॾिठो आहे पर मुंहिंजे ॾिसण में त अवां खे इहा बि ख़बर कान्हे त घणो वक़्तु थी वियो तक़रीबन 900 साल जे विच साईं खे ज़मानो थी वियो हेतिरो टाइम थी वियो आहे हथ जी हवा लॻे पई बच्चा ॿार पंहिंजा कम कारियूं छॾे फत बुकियो केरु बि कोन्हे अबरी सबरी रोज़ी रब हर कंहिंखे घर में ॾिए थो पर हिते तव्हां पीरानी पीर रहमतुल्लाह अलैहि जी मोहबत में गॾु थिया हालांकि अवां ॾिठो बि साईं खे कोन आहे ज़मानो वॾो गुज़री वियो आहे 40 ॾींहनि खां पोइ माण्हू माउ पीउ खे विसारियो छॾी क़ब्र ते बि वञण जो टाइम कोन थो मिले मगर सुणो हसनी हुसैनी सैयद जेके 900 साल गुज़री विया पाण ॾिठो बि कोन आहे पर अॼु जॾहिं साईं जो नालो खणंदाऊं त सभिनी जे ज़बाननि ते दस्तगीर जो नालो अची ही छाहे ही उहा ई मोहबत आहे जेका रब माण्हुनि जे दिलनि में दाख़िल जेका निकिरण वारी केतिरा बम धमाका थिया दरबारुनि ते कोरोना में मज़ारात बंदि थी विया पर माण्हू पुछंदा हुआ त कॾहिं पाबंदियूं ख़तम थींदियूं त वञी कलंदर जी हाज़िरी वञी भिटाई घोट जी हाज़िरी ॾियूं मुंहिंजा प्यारा मुस्लमान भाइरो त हीअ मोहबत बम धमाका बि कोन कढी सघिया कोरोना जूं पाबंदियूं बि इन मोहबत खे मुंहिंजा प्यारा हेठि करे कोन सघियूं अॼु बि अल्हम्दुलिल्लाह असांजे दिलनि में अल्लाह वारनि जी मोहबत मौजूद आहे इहा ई उहा मोहबत आहे जेका रब असांजे दिलनि में दाख़िल फरमाई आहे हाणे दोस्तों हितां मालूम थियो त अल्लाह जा महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह सिंधु फरमाए जंहिं सां मोहबत कयो सारी मखलूक खां त सभ खां वधीक रब मोहबत थो करे सुभान अल्लाह त पोइ अरबी जाम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जहाननि में केतिरी मोहबत सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो मिठो महबूब नबियनि में ऐं वलियनि में वरी महबूब सुभान अल्लाह ॿिन्ही हस्तियुनि जा हालात मिलंदड़ जुलंदड़ अल्लाह जो महबूब नबियनि जो इमाम पीरान पीर वलियनि जो इमाम वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़ अन्नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमत मुंहिंजा हबीब यादि फरमा जॾहिं मां अव्हां जे लाइ नबियनि खां वाइदो वरितो दौराने वाइदे हिकु नूर चमकियो त सभिनी नबियनि पंहिंजा सर वो नूर आमना जे नाल जो नूर मुंहिंजा प्यारा पोइ जॾहिं बगदाद में अल्लाह जे रसूल जे हुक्म सां हज़रत पीरान पीर रहमतुल्लाह अलैहि फरमायो कदमी हादिही अला रकबत कुल्ल वली अल्लाह जॾहिं सुणे गौस पाक कयो ऐलान फरमायो त सभु वलियनि पंहिंजा पंहिंजूं गर्दनूं झुकाए छॾियूं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो शान नबी जेके उहे अल्लाह जो शान है नबी जो मौजूदो अल्लाह जी कुदरत खे ज़ाहिर करे असां खे समझानी ॾींदी त जॾहिं मूं नबीअ जे मौजूदे जो इहो कमाल आहे
अल्लाह जी कुदरत जो कमाल छा तो सब नबी अल्लाह जो शान उन्हनि में अल्लाह जो वॾो शान मदीने जो साईं सुभान अल्लाह मुझा प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह जो शान भी आ उन खां बाद सिर्फ अल्लाह जो खानू छड़े रब नाहे चवणू अल्लाह नाहे चवणू बाकी सब कुछ मदीने जो मीरा के खबर हुई अल्लाह केरा के खबर हुई मलाइका केरन छा असा के या खबर करे तो कुरान वाकई जिब्रील आंदो छा है की काबो किबलो केर सुनारो दो सब मुझे मुस्तफा सुनारो अल्लाह जी सुनारो बराने रसूल कराई कुरान जेला काबे जेला असा अगर ईमान आंदो आ तो सिर्फ मदीने जे साईं जे चवण ते तो सब कुछ साईं आ अल्लाह ताला जी जात बाबरकात फरमायो अला बिज़िक्रिल्लाह तत्मइन्नुल कुलूब ऐ ईमान वारो अमा जो सुकून मुझे जिक्र में आ अल्लाह जो केड़ो जिक्र अल्लामा समरकंदी रहमतुल्लाह अलैह लिखन था सैयद अब्दुल्लाह बिन अब्बास लिखियो आ फरमाइन था इन्ही जिक्र खां मुराद आमिना जे लाल जो जिक्र आहे ये सुकून था चाहिए कामयाबी सा चाहो तो रब जो फरमाए मुझे मुस्तफा जो जिक्र कयो जिक्र का जिक्री जेको जिक्र मां रब जो जिक्र आ अमा महबूब जो जिक्र कयो समझो मां अल्लाह जो जिक्र वरी नमाज में दुआ गुरुदा आहियूं गुलाम सवाजा सुभान अल्लाह इहदिनस सिरातल मुस्तकीम अल्लाह से सिद्धो रस्तो हला या सिद्धो रस्तो देख हाने यो सिद्धो रस्तो आहे के जेको असां अल्लाह का घरू पिया यो सिद्धो रस्तो कहिड़ो आहे से अब्दुल्ला बिन अब्बास मुझा प्यारा दोस्तों पंहिंजे तफसीर में लिखियो आहे यो रस्तो खुद मोहम्मद ऐ मौला मुखे रसूलुल्लाह जी सुनल महबूब जे नक्शे कदम ते हलण दी तौफीक ॾे इन्ही रस्ते खां मुराद आमिना जे लाला वरी अल्लाह से फरमायो वातसिमू बिहब्लिल्लाह मुझी रस्सी के मजबूती से खींचो या रस्सी कड़ी अल्लाह साईं इब्न अब्बास लिखे थो या रसीब आमिना जो लाल आहे रब तो फरमाए मुझे महबूब जा दामन गिर अची वजो मुझे हबीब करीम जा ज़ाकिर बनजी वजो मुझे मुस्तफा जा गुलाम बनजी वजो रसूलुल्लाह सा मोहब्बत कयो महबूब का धार न गुजार जो पखी चवाई पिरन जो हल हंजन साण मोती चुण मेरान जा तू कद न कई जी कान पोहेड़ी कर रिहान जा आहे पिरन जे पार जी अल्लाह से फरमाते हेडा होना नचजो या पासा सब छड़े मदीने वारो पासो वठ सुभान अल्लाह महबूब सा गद छो हबीब जा हुबदार बनजी वञो इहा आहे मां रब जी रस्सी जई इन्ही रस्सी के मजबूती सां वरतो सो क़यामत ताईं गुमराह सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह साईं पखे जेको रब जो वॾो शान अहिड़े नमूने सां जेके वली आहिनि औलिया अल्लाह इहे वरी अल्लाह जे नबियनि जो शान वली जी करामत ॿुधाईंदी आहे
त जॾहिं मुंहिंजी करामत जो इहो कमाल आहे त मुस्तफ़ा जे मुझे जो कमाल नबियनि जो शान वलियनि पर असांजे प्यारे पैगंबर अलैहिस्सलाम जो वॾो शान वलियनि में दस्तगीर आहे जीअं अल्लाह जो हबीब रब जो वॾो शान आहे ये गौस पाक रसूलुल्लाह जो वॾो शान प्यारा मुसलमान भाइरो अल्लाह से पंहिंजे महबूब खे घणी उम्मत अता फरमाई क्या मजेरी 120 सुबुह सुभान अल्लाह ये मस्जिद वाली सुबुह कोन नजर सुभान अल्लाह 120 सुबुह जो मदीने जे साईं फरमायो उन्हनि मजा 80 सुबुह मुंहिंजी उम्मत जो सुभान अल्लाह बाकी 1.25 लख नबियनि जी उम्मत जो 40 सुबुह जो मां हिकड़े मुस्तफ़ा जी उम्मत जो 80 सुबुह जो या नबी जेके बाया उन्हनि अल्लाह खे अर्ज़ कयो रब नेक जेके आहिनि से असांजा बाक़ी गुनहगारनि असांजो उन में कुझु अचे न वञे मुझा मालिक तू जान वे जानो नेक सजान सिर्फ आमना जे लाल की अर्ज कयो रब नेक सब तू जान गुनहगार सुभान अल्लाह नूह को भी मौज तूफान से किनारा मिल गया हजरत मूसा को लुत्फे नजारा मिल गया अलगर्ज हर एक भी चारे को चारा मिल गया हम गरीबों को मुस्तफा का सहारा मिल गया तरे धर मुझा हाल हबीब के शबासा रे कजा मुझा हाल हबीब के सबा सारे कजा ऐ बन भरियो आहियाला मुरसल मुहन मट जा मुझा हाल हबीब के सबा सारे कजा जीअं अल्लाह से पंहिंजे हबीब खे घणी उम्मत ॾिनी ये बादशाह पीर के वरी रब घणा मुरीद सुभान अल्लाह एतिरा मुरीद कंहिं बि पीर जा कोन्हे जेतिरा दस्तगीर सुभान अल्लाह कंहिंजो उर्स मदीने में कंहिंजो नौराई शरीफ में कंहिंजो हैदराबाद कराची में पर ही वो जवान जंहिंजी यारी सॼी दुनिया सॼी दुनिया में जेदा जेदा नारो आ तालिब महमूद मुर्शिद तू दुनिया जा रहबर दमगीर तालिब महमूद मुर्शिद तू कसम खुदा जो क़यामत ताई कसम खुदा जो क़यामत ताई फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर फैज़ प्या वठंदा पीर फ़कीर तालिब महमूद मुर्शिद तू सुभान अल्लाह साईं बुढ़ड़ीअ जी जज पाणीअ ॿोढ़ी पुट भी हिकड़ा पाण पोढ़ी मिस्कीन माई मुश्किल में आई मिस्कीन माई मुश्किल में आई वाहर थी उन आए तू वीर तालिब महमूद मुर्शिद
सैयार ही बारी जन तुझी कया रिज़्क़ में बरकत दिल जे पैया पर पंजूड़ा हेल न हूना पर पंजूड़ा हेल न हूना ऐदे सीधा छो न अमीर ऐदे सीधा छो न अमीर तालिब माम जो मुर्शिद सभी पीरन का वादारे मुरीद सोने दस्तगीर जा प्यारा मुसलमान भाई अल्लाह जे महबूब जे जिस्म ते मथ लगे बादशाह पीर जे जिस्म ते मथ लगे सुभान अल्लाह अल्लाह जो महबूब घिटिया मां गुजरी वेंदो हो त हफ्ते ताईं खुशबू रहंदी हज़रत पीरान पीर दस्तगीर कई घिटिया मां गुजरी वेंदा हफ्ते ताईं सुभान अल्लाह जी महबूब जो मीलाद सजे जग में ये दस्तगीर जी यारी सजे जग अल्लाह जा महबूब तकरीर फरमाइदा सवा लख मानू दा सवा लख अज थोरो लाउड में सुको की चार जने तो बंदे ये तो के आ साईं हनी परेशान तो लाबा भाले कराए दे कोना चा मुफ्त में उठे आयो आवाज जो तो यार ठकल बिन महीने जाम पर मदीने जे सही सवा लख मानू के चक्कर कई पर जी अग्या ता बुधंदा समझंदा ये ओ छेड़े वाला ये बादशाह पीर जे जलसे में 70,000 का सवा लख ताई मानू कर छिंदा हा पान वाइज कंदा हा जी अग्या पीर वाला ता बुधंदा हा ये तेल वाला ता सुभान अल्लाह सल्लल्लाहु या रसूल जो जो सल्लल्लाहु अलैहि या प्यारा मुसलमान भाइयों अरे अज्ञा यार है यारी शरीफ जो प्रोग्राम पीरन जो पीर बादशाह पीर रहमतुल्लाह सही मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी जो शागिर्दा सही पीर सही रोजे धनी बादशाह जो उस्ताद सही मियां हाजी फकीरुल्लाह अलवी शिकारपुर वारो रहमतुल्लाह ताला अलैह पंजे हिकड़े कलमी किताब में लिखियो थई जने आमना जो लाल अर्श अज़ीम जे वेझा विया मेराज वारी रात अल्लाह जा हबीब अर्श खे वेझा विया बिन्नी कुलन पाकन मां ब पखी उड़ाणा हिकड़ो पखी वञी अर्श ते वेठो ॿियो पखी अर्श अज़ीम जे मथां वञी उॾामण लॻो साईं खे ख़बर हुई पर बदीन वारनि खे ॿुधाइण जे लाइ कान खे ज़ाहिर कयो अल्लाह साईं खे अर्ज़ कयो रब हे ॿ पखी उॾाणा ये कहिड़ा पखी हा अल्लाह पाक फरमायो मुंहिंजा महबूब खाॿे पासे खां जेको पखी उॾाणो सो नक्शबंदी सिलसिले जो बानी नक्शबंदी सिलसिले जो सरवार ख्वाजा बहाउद्दीन नक्शबंद जो रूह आहे उनजी परवान इस ताईं पर जेको मथे जो पखी उड़ावे कदम मुहिंजो परे वञी पहुतो कदम मुहिंजो परे वञी पहुतो अञा मंसूर ओ रे कदम मुहिंजो परे वञी पहुतो अञा मंसूर ओ रे कदम मुहिंजो थोड़ी मजनू
तोणी सरमद तोणी मजनू तोणी सरमद तोणी फरहाद कई आहद असी हद खां लाहद आयूं असी हद खां लाहद आयूं इलाही नूर आओ रे कदम मुहिंजो किथे ईसा रूहुल्लाह किथे ईसा किथे नूह नजीउल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह किथे मूसा कलीमुल्लाह अल्लाह को तूरो ओ रे कदम मुहिंजो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह। यारा मुसलमान भाईरो अल्लाह पाक फरमायो जो मथे पखी उड़ावे तो यो तुझो बचड़ो हसनी हुसैनी सैयद अब्दुल कादिर जीलानी जो रोआ हर पीर जो पखी बोले बोले खामोश थी दो मगर दस्तगीर जो पखी क़यामत ताईं बोली दौड़ंदो। सुभान अल्लाह। तने साईं फरमाए ला तखफ मुरीदी मुरीद डप न कर पाह लोडे तुझो मुर्शिद सुभान अल्लाह कामिल मुर्शिदा तुझो। पर साईं इहो भी फरमायो कंहिं बि दौर में कामिल न मिले गाइबाना मुझो मुरीद सद आहे पंज ज़िक्र जूं तस्बीहूं पढ़े मां पाणी संभाली सुभान अल्लाह पाणी संभाली पाण पीराने पीर ॾिठो वञे त नक्शबंदी सिलसिले जो वॾो पीर बादशाह सोरवर्दी सिलसिले जो वॾो पीर पीरान पीर चिश्ती सिलसिले जो वॾो पीर पीराने शाज़लिया जो वॾे में वॾो पीर हज़रत गौस पाक उवैसिया तरीक़े जो वॾो फैज़ वारो साईं गौस पाक। सुभान अल्लाह। शेख ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती अजमेरी रहमतुल्लाह अलैह शेख गौस पाक जी सोबत में 57 साल 57 ॾींहं रहिया 57 साईं फैज़ जो दरिया पलटायो पोइ दस्तगीर सोने खे अर्ज़ की से हाणे इराक में रहियो ऐं इराक जी रूहानी हुकूमत मूंखे ॾियो। साईं फरमायो ईरान जी हुकूमत तमां शेख शहाबुद्दीन उमर सोरवर्दी जे हवाले करे मालूम थियो सोरवर्दी सिलसिले जो सरवान साईं शेख शहाबुद्दीन उनके असल जो फैज़ आहे सो बादशाह पीर जो बादशाह पीर जो फैज़ आहे अहिड़ो फैज़ जो असांजे मुल्क जा कुझु बुज़ुर्ग हिकु साईं कुतुबे आलम इहो आहे हिंदुस्तान कुतुबे आलम अहमदाबाद शहर में साईं जो मज़ार सॼी मस्जिद शीशे जी ठहियल आहे सुभान अल्लाह छतियूं भितियूं दरियूं सभु शीशो टोटल सुभान अल्लाह। साईं जे मज़ार में हिकिड़ी काठी लॻल आहे काठी सुभान अल्लाह केतिरी उन काठीअ में 7 धातु लोभ उन में तांबू उन में सोन उन में चांदी उन में वग़ैरह वग़ैरह। साईं के आयो तहज्जुद जी नमाज़ है ना तो रस्ते में
काठी पई उन सां आखिया तो पान फरमायो खबर ना है काठी लगी अला लोह लगो चवंदा न तो सब रब करीब उनमें जोड़ी दो सुभान अल्लाह काठी थी सोन भी चांदी थी लोह भी वगैरह सब वहाँ लगी पे काठी लगी सुभान अल्लाह अहमदाबाद शहर ओ कुतुब आलम ऐ साईं गुलाम मुस्तफा शाहवारन जो वटड़ो डाडो सुभान अल्लाह साईं मखदूम जलालुद्दीन उच्च शरीफ वारा असी उच्चे साडी जात भी उच्ची ते असी उच्च दे रहन वाले मैंने भी मेरा मुर्शिद उच्चा ते मैं उच्चियां दे संगलाई कुर्बान उना उच्चियां कोनू जेड़ी नीवियां नाल निभाई सुभान अल्लाह सही मखदूम जलालुद्दीन पंजो सही जलालुद्दीन उच्च शरीफ बड़ा अल्लाह का कामिल वली ऐ मुझा प्यारा दोस्तों सही कलंदर बादशाह रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह कलंदर हासन साईं जॾहिं सेवल में आयो उन खां अॻु में हिकिड़ी छोकिरी माई उहा कपिड़ा न पाई ॿाहिरि चवंदा जी इएं न कर असांजा दोस्त यार कपिड़ा पा मस्तु पर न जंहिं ॾींहुं हज़रत कलंदर बादशाह आयो तो वह न्याणी पंहिंजे माइटनि खे चई जल्दी मूंखे कपिड़ा पारायो सुभान अल्लाह क्यों अॼु तोखे छा थी वियो आहे कि अॼु त सेवल में मर्द आयो सुभान अल्लाह जज़ाकल्लाह अॼु धरती ते मर्द आयो आहे हाणे कपिड़ा पाइणा सुभान अल्लाह कलंदर बादशाह साईं शेख सादी शिराज़ी रहमतुल्लाह अलैह सुभान अल्लाह ये हम असलबियन एक मुर्शिद जा मुरीद सही शेख सादी जे शेर लिखो बलगल्ला बिकमाले कशफ दुजा बिजमाले हसन जमी खिसाले सही शेख सादी खामोशी सुभान अल्लाह हाणे छा कयो केड़ो लफ्ज़ आयो रात जो सुता पिया मदीने जे साईं फरमायो सदी सल्लू शेर में इहो जेको बंदा मदीने जो सुभान अल्लाह सल्लू अलैहि व आलिहि बलगल उला कमालिहि कशफत जमालिहि सल्लत जमीउ के सालिहि सल्लू मुगाल पे कई कुतुब आलम जी साईं जो उठा फरमायो काठी लगी न जाना लोह लगो तामू लगो सोन लगो
चांदी लगी सत धातुन जा नाला वरताऊं अल्लाह सही वे सब जो सब उन काठी में चुमराए सुभान अल्लाह सुबह जो उठा उन काठी में ये सब धातु वो काठी न थी लगी सुभान अल्लाह उठे मजार में हमें चार ही बुजुर्ग निकता हजरत गौस पाक के सुभान अल्लाह पर जरे इराक पहुंचा तो साईं जो विसाल वो पुछा कयूं तो साईं कोया को नायब छड़ियो आ के फैज नहीं वा तो साईं शेख साहब थी उमर सोरवर जी सुभान अल्लाह चार ही आया साईं जी दरबार में चूसी असा आया सी बादशाह पीर का फैज वठे साईं दयाला अवा जेला असा के दस मिलियो अवा असा के नंगर आई असा के फैज साईं शेख शहाबुद्दीन सोरवर्दी पूछो कुतुब आलम सुभान अल्लाह छातो चाहिए इसी कुतुब आलम जो मकाम तो साईं फरमायो अमा हिंदुस्तान में बनी कदम रखंदा चो या न चो पर नंढा वॾा तोखे कुतुब आलम सुभान अल्लाह जी चमकी सुभान अल्लाह नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैहि या हबीब अल्लाह जो खान साहब मौलवी खान भाई मेले जा मोर कंजारी अच्छा सुभान अल्लाह गदी जे आपको करनी है आपको करनी है और मुचो आऊं थका वाला ज्यादा थका मदीन में वरी सहाब अल्लाह में कहे के भागर पायो से अभी बुला कि पटको किथे थका वाला सुभान अल्लाह कदे रो सफर पहुंचो पेरू दफो सहाब अब्दुल गनी खड़ी सो बहरहाल साईं कुतुब आलम फरमायो साईं मुखे कुतुबियत खपे साईं शहाबुद्दीन दस्तगीर दे खलीफे फरमायो हिंदुस्तान में कदम रखण तुंहिंजो कमा ॿारन खां कुतुब आलम चवरान मां दस्तगीर दे खलीफे जो कमा को वीर सही फरमायो मुल्तान पच वडा तो चवंदा पर नंढा तो हौसला सुभान अल्लाह ये चवंदा विया सुभान अल्लाह हां उस्मान मरवंदी सही कलंदरी थी करी सुभान अल्लाह साईं फरमायो वञ सेवन में कदम रख तू न चेजा त मां कलंदर सभिनी खां कलंदर चवरान मां शेख शहाबुद्दीन जो सुभान अल्लाह शेख सादी तो के छा खपे इसे मुखे इश्क जो जरूर सुभान अल्लाह इश्क जी जिन का खपे सुभान अल्लाह तो साईं शेख शहाबुद्दीन 50 फुट जमीन का मथे सुभान अल्लाह वरी हेठा सही शेख सादी अर्ज के सही को गलत सवाल तो कोन थियो बेअदबी मां फरमायो न एड़ी गाल करे सादी इसका समझ कोई इसका समझ इश्क जे दरिया में बेड़ो हलाए के पीर
कामिल खासवा लहरों लगाए इश्क जे दरिया में हेरो हलाए केर केर पीर कामिल खासवा लहरों लगाए केर के अल्लाह अल्लाह का मजा मुर्शिद के मैखाने सुभान अल्लाह 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 का मजा मुर्शिद के मैखाने दोनों आलम की हकीकत मुर्शिद के पैमाने सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे प्रोग्राम और चाह केश मकरान वारे रोड सां शीरीन फरहाद जी मज़ार बिनी जी हिकड़ी ख़बर आहे उते हिकिड़ो लक आहे जंहिंमां अचु गुज़रंदो आहे हाणे काफ़ी कुसाद थी वियो वॾो जबल आहे आलीशान उन मथां लक फरहाद के बादशाह चयो शादी तो के ॾींद सिन्याणी जी पर अवां जो ॻोठ हुन पासे आहे असां हिन पासे आहियूं इन जबल मथां हिकिड़ो लक कन जो उठ अची वञी सघे फरहाद टिन ॾींहंनि हथनि सां पत्थर हेॾा होॾा करे उठ पार करे सुभान अल्लाह इहो उन जो कमाल इश्क जो सुभान अल्लाह वरी तव्हां कॾहिं क़िस्मत सां ससुई पुनू जी मदार ते हलिया त हिकिड़ो जबल आहे जंहिंजो नालो आहे मुंहबार जबल मुंहबार इहो जबल बि आसमान सां ॻाल्हियूं कंदो आहे सुभान अल्लाह अञा मुंहिंजा हिसा हुते मौजूदु आहिनि पोइ जीजा संगरी जॾहिं हेॾी जबल ते पहुची हेॾा वञे किथां गस न मिले गस न थो मिले त चादर हुई मथां इहा चादर हटाई त आहे छा इहा हटाए जो नज़र जबल ते विधई सॼो जबल में पाए सुभान अल्लाह अॼु बि तव्हां अॻे ॾिसो रुॻो अंगा खुलिया जबल सॼो अधु हेॾां वञी किरियो अधु हेॾां वञी किरियो बाहि पोइ उहो कटोरे वारो हमरा धराड़ जेके मां चयो त नंढी कंदी कुंवार मिलंदी ससुई मिली वई सुभान अल्लाह ससु जो हाणे हिन मां वाजा फाथासीं हिन खे कंहिं कम में मशगूल कयो जी ठीकु आहे शादियूं बि थींदियूं इहो कटोरो ॾे इन खे इहो खीर मां भरे पिया कटोरो केॾो सख़्तु हूंदो आहे अम्मा जीजा उन कटोरे में वटो सुणंदो आहे कटोरो जिस्त जो थींदो हाणे रवाज ख़तम थिया असांजे ॻोठ में अञा आहे कटोरो सो हीअ चीज खणी हीअं जो हई त हार पार थी कटोरे में सुभान अल्लाह हाणे उहो धराड़ पियो ॾुए खीर हेठां पियो वहे इहे होश में कोन्हे ससी फ़ाइदो वठी हली सुभान अल्लाह पोइ हुनखे ख़बर पई माना ही इश्क जो कमाल नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सैयदना अबू बकर सिद्दीक़ आयो साईं फरमायो या अबू बकर मथे में सूर है ॾाढो अर्ज़ की सही को दवा पर मैं दवा सां मूंखे सूर न छॾी पोइ मूंखे का पुराणे दौर जी ॻाल्हि ॿुधाए पुराणे दौर पोइ इहो सूर न हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो राणा तोखां कहिड़ी ॻाल्हि पुराणी सुभान अल्लाह लक़ब उम्मी मगर कोनो मका के गए से वाकिफ खुदावंदे ताला के पढ़ाए
ऐसे होती है। साईं फरमाए अहिड़ी ॻाल्हि कान्हे, तव्हां भले मुंहिंजी ॿुधल हुजे ॾिठल हुजे, पर तव्हांजे वाता जो ॿुधण मुंहिंजो मथे हज़रत अबू बकर सिद्दीक़ अर्ज़ कयो साईं असीं नंढड़ा हासीं, मके में हुयासीं, हिकु छोकिरो छोकिरियुनि जी मोहबत थी वई, माइटनि छोकिरो मारा दफ़न थी वियो, पर छोकिरी असांजी थियो त वार सदाई पुठियां था, मस्त हूंदी दाह कंदी हेॾां भॼे पोइ आख़िर उहा हुन कबर में वई, उन मंझि छणी वई। इहो मूंखे यादि आहे, असीं नंढड़ा भवन फरमाया त अॼु भला उहा कबर सुञाण कबर ज़ोर लॻाइनि दिमाग़ जो सुञाणे साईं खे वठी आयो, ॻोल्हे ॻोल्हे उहा कबर हथ कई, सही महबूब हुन कबर ॾे निहारियो। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो त साईं निहारे मुरकण लॻा। हज़रत सोने अबू बकर अर्ज़ कयो क़िबला मुरको था, हाणे फरमायूं या अबा बकर ज़मानो गुज़री वियो आहे, अवां मूंखां उमिरि में वॾा आहियो, से नंढपण जी ॻाल्हि तव्हां ॿुधाई आहे। ॿई ॼणा कबर में जीअरा आहिनि बि काफ़िर गैर मुस्लमान, पर हिननि जी मोहबत अहिड़ी आहे जो सिर्फ़ हॾियूं आहिनि पर हीअं सिधियूं बीठियूं आहिनि, हिक ॿिए जे दीदार में ढो कोन थो थियनि। असाब कबर जो थिए पियो पर इश्क जे अंदरि हुननि खे महसूस ई कोन थो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। त मुंहिंजो आशिक़ रब जो आशिक़ हेल काफ़िर मजाली इश्क वारा, उन्हनि जे इश्क जो इहो हाल आहे त मुंहिंजे आशिक़नि जे इश्क जो भर भर अंगार मदफो बरन, हिकिड़ा ॿारन ॿारिया ॿिया दूधे मद दुखन, वरी लोहारन मेरे रखा मच ते। सुभान अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैक या हबीब अल्लाह। जो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैक या हबीब अल्लाह। शेख सादी रहमतुल्लाह अलैह अर्ज़ कयो साईं न मूंखे कुझु बि न खपे, न कलंदरी न गौसल आलमीन, न मूंखे इश्क जी चुणगाता फरमा। साईं शेख शहाबुद्दीन फरमायो इश्क जी मंज़िल अञा मूं बुकान माणी आहे, पर ईरान वञ उते जेका मोहबत पैदा थींदी सा तुंहिंजी शाइरी न थींदी। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। सोरवर्दी जेको सिलसिलो आहे इन जो असर फैज़ बादशाह थी वियो। सुभान अल्लाह। नक्शबंदी सिलसिलो उन्हनि जो सालार हज़रत साईं बहाउद्दीन नक्शबंद रहमतुल्लाह अलैह। ई साईं जो समरकंद बुखारा, सुभान अल्लाह। समरकंद बुखारा जो बुजुर्गो साईं गौस पाक 157 साल साईं जी पैदाइश खां अॻु में उते आया। समरकंद बुखारा में जॾहिं उतां गुज़रिया साईं बीह रहे